नाज़रीन, टुल में क़ौमी टीम जे कप्तान बाबर आज़म जो हमशकिल नौजवान साम्हूं अची वियो आहे। अवैस बहियार जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। वीडियो में क़ौमी टीम जे कप्तान जे हमशकिल खे बिरयानी खाईंदे ॾिसी सघिजे थो। बिरयानी खाइण वक़्तु अवैस बहियार खे बाबर आज़म जे नाले सां सॾु कयो पियो वञे। वीडियो वायरल थियण बाद क्रिकेट जा शौक़ीन अवैस बहियार जे घर पहुची विया आहिनि। अव्हांखे अपडेट कयूं पिया त टुल में क़ौमी टीम जे कप्तान बाबर आज़म जो हमशकिल साम्हूं अची वियो आहे। अवैस बहियार जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। वीडियो में क़ौमी टीम जे कप्तान जे हमशकिल खे बिरयानी खाईंदे ॾिसी सघिजे थो। अव्हांखे अपडेट कयूं पिया त बिरयानी खाइण वक़्तु अवैस बहियार खे बाबर आज़म जे नाले सां सॾु कयो पियो वञे। वीडियो वायरल थियण बाद क्रिकेट जा शौक़ीन अवैस बहियार जे घर पहुची विया आहिनि। अव्हांखे अपडेट कंदा हलूं त टुल में क़ौमी टीम जे कप्तान बाबर आज़म जो हमशकिल नौजवान साम्हूं अची वियो आहे। अवैस बहियार जो वीडियो जेका आहे सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। वीडियो में क़ौमी टीम जे कप्तान जे हमशकिल खे बिरयानी खाईंदे ॾिसी सघिजे थो। बिरयानी खाइण वक़्तु अवैस बहियार खे बाबर आज़म जे नाले सां सॾु कयो पियो वञे। वीडियो वायरल थियण बाद क्रिकेट जा शौक़ीन अवैस बहियार जे घर पहुची विया आहिनि। अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त टुल में क़ौमी टीम जे कप्तान बाबर आज़म जो हमशकिल नौजवान साम्हूं अची वियो आहे। अवैस बहियार जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। वीडियो में क़ौमी टीम जे कप्तान जी हमशकिल खे बिरयानी खाईंदे ॾिसी सघिजे थो। तफसील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर सरमद कुंडरानी खां। सरमद, आगाह कजो, टुल में क़ौमी टीम जे कप्तान बाबर आज़म जो हमशकिल नौजवान साम्हूं अची वियो आहे। छा तफसील आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल, टुल में जेका क़ौमी टीम जो पंहिंजो कप्तान आहे बाबर आज़म जो हमशकिल नौजवान जो गमर जो रवासी आहे मोहम्मद अवैस बहियार जो हमशकिल साम्हूं अची विया आहे। जंहिंजी जेका वीडियो जेका ठाही उहा वीडियो हिन वक़्तु सोशल मीडिया ते धूम मचाए छॾी आहे। ऐं जेको नौजवान मोहम्मद अवैस बहियार वीडियो में जेका बिरयानी खाईंदे नज़र अची रहियो मूंखे बाबर आज़म करे छॾे पियो वञे। जॾहिं त अहिड़े क़िस्म जी वीडियो वायरल थियण खां पोइ जेका नौजवान जे घर में केतिरा शौक़ीन पहुता आहिनि उते मेलो बतलाइने वारे सां नौजवान मोहम्मद अवैस बहियार ॿुधायो आहे त जेका पंहिंजो हिन वक़्तु केतिरा ई माण्हुनि मूंसां राब्तो कयो आहे ऐं सोशल मीडिया ते हुनजी धूम वरतलायो छो हिन वक़्तु बि केतिरा ई जेका क्रिकेट जा शौक़ीन मूं वटि पहुतल आहिनि। ख़ुशि नसीबी आहे जो मां जो हमशकिल आहियां। हुन जेकॾहिं मूंखे क़ौमी टीम जे कप्तान जे साम्हूं आहे त ॿई हमशकिल हूंदासीं कोई हिक ॿिए खे न सुञाणे सघंदासीं। हुनजो मूंखे ख़ुशी थी आहे। जी सरमद, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।